नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त पंहिंजी करप्शन खे नेब ऑडिशन जे ज़रिए लिकाइण नेब न्याज़ी गठजोड़ जो सबूत आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग जे तर्जुमान मरियम औरंगज़ेब जी तरमीम ऑडिशन 2019 खे रद्द कंदे चयो त इमरान खान पंहिंजी हुकूमत जे हर मंसूबे जी जांच रोकण जे लाइ नेब ऑडिशन आणे रहियो आहे। सिलेक्टेड हुकूमत जो नेब ऑडिशन पंहिंजे करप्ट हुकूमत ऐं दोस्तनि खे एनआरओ उॾियण जी साज़िश आहे। मरियम औरंगज़ेब चयो त इमरान खान जेकॾहिं चोरी न कई आहे त पंहिंजी हुकूमत खे करप्शन में ॿुॾल मंसूबनि जी नेब इंक्वायरी बंदि कराइण जे लाइ ऑडिशन छो आणे रहियो आहे। अवां जहिड़ो कूड़ो चोर ऐं करप्ट माण्हू एनआरओ इदारनि खे इस्तेमाल करे एहतसाब जो रस्तो रोकनि था। मरियम औरंगज़ेब चयो त इमरान साहब पेशावर मेट्रो मोहलम जेब ऐं हेलीकॉप्टर केस में नेब जांच रोकराइण जे लाइ ऑडिशन आणे रहियो आहे, पर पेशावर मेट्रो जे 1 खरब 25 अरब जो खंडा एनआरओ प्लेस नथो लिकाए सघे। मरियम औरंगज़ेब वधीक चयो त ॿियनि खां 40 सालनि जो एहतसाब पियो घुरियो वञे, पर हलीम बाजी, फैसल वाडा ऐं जहांगीर तरीन खे एनआरओ ॾिनो वञे, जॾहिं त हाणे पंहिंजी हुकूमत ऐं दोस्तनि जी चोरी लिकाइण जे लाइ नेठ गठजोड़ जे ज़रिए एनआरओ प्लस आंदो पियो वञे। पंहिंजी करप्शन खे नेब ऑडिशन जे ज़रिए लिकाइण नेब न्याज़ी गठजोड़ जो सबूत आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।